अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जेकी अज ॾींहं में पुॼण वारो आहे पंहिंजी मंज़िल तरफ़। दोस्तों रस कमाल खान ओठो ऐं रबन खे उते विच ॻोठ खे टीह में ज़लील कंदो ऐं पाण खे हिकु वॾो धमाकेदार सम्झंदो ऐं रस कमाल खान ईअं चवंदो त मूंखे हाणे रोकण वारो कोई बि न आहे, पर हाणे छोटू हिमत करे रस कमाल खान खे पूरो करे छॾींदो ऐं जेका रस गफ़ार खान जी बंदूक पियल आहे उहा छोटू खणी रस कमाल खान जे मथां हलाए छॾींदो ऐं पोइ ॻोठ वारनि खे बि गैरत अची वेंदी ऐं पोइ ओठो बि इन्हीअ में मारिजी वेंदो ऐं छोटू हिमत करे ओठो ऐं रबन खे आज़ादु कराए वठंदो। ज़हर ज़िंदगी पंजी पुॻाणी ते पुॼी चुको आहे। हाणे इनखे ख़तमु करे ऐं वरी नओं ड्रामो इन जे जाइ ते रखंदा। उन करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा जीअं हर ड्रामे जी अपडेट तव्हां दोस्तनि वटि सभ खां पहिरियां अची सघे ऐं तव्हांखे हर ड्रामे जी ॼाण असां ॾींदा हलूं। उन करे दोस्तों ज़मीर जमाली चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी बटन ऑल करे छॾींदा ऐं वीडियो पसंदि अचे त वीडियो खे ज़रूरु लाइक कंदा ऐं चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा।